खरी हो वेठा ने छा था चयो रे यार केड़ी कहानी करन था यार गाड़ी गेट ॾियारी कई वेठा ने यार ये भी जिंदगी है तपो केड़ी जिंदगी हुजे माखे समझ में ही नथो अची कि असां गरीब माण्हू काॾे वञूं ॾिन का सलाह सोनी ॾींदासीं हलूं को शहर कमाए सफ़र गुज़र ओॾे थींदो पंहिंजो अरे हा पर हिक शर्त सां हलंदो साईं उहा कहिड़ी वरी वो जेको न वो टेबल ते रखी करे ऐं हीअं पना हूंदा आहिनि हा 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 वॾा अछा जी जी पोइ उते वरी हीअं अलाए छा हूंदो आहे रत नमूने हा हा उहो हीअं टिकियूं हणंदा आहिनि न उहा सही वरदोमा आहे मूंखे हर शर्त मंज़ूर आहे जेकॾहिं इहा तोखे शर्त मंज़ूर आहे न त पोइ अॻ में इहे हणाईंदो मां इहे ऐं लिखत बि कंदो मां छो जो तूं हिकिड़ो लूसी माण्हू आहे सुभाणे लूस पाई जो करे त मां काॾे वेंदुसि या मूंखे मंज़ूर आहे मंज़ूर ईअं न तूं चालाक आहे तुंहिंजी मूंखे हर वक़्तु ख़बर आहे छो जो मां कमाया ऐं तूं माॾे दीदा करे ऐं खाए ईअं न थींदो हीअ जेकी टोपी आहे न जेकॾहिं ॿीर ते मिली न रुपियो तुंहिंजो रुपियो मुंहिंजो जे 50 में मिले थी न 25 रुपया तुंहिंजा 25 रुपया मुंहिंजा ईअं न हीउ जेको चोलो आहे न इहो चोलो बि तोसां व्यवहार बि अगरि जेकॾहिं तूं चोलो करे वई मूंखे न मां कटी थो साईं कैंचीअ सां हा जेकॾहिं इहे शर्त तोखे मुंहिंजूं मंज़ूर हुयूं अहिड़ी शयूं वठंदासीं कमाईंदासीं असां शहर वञी कमकार कंदासीं वॾा नाली वारा बची वेंदासीं हा इहा त ख़बर आहे जेका ॻोठाणा माण्हू हूंदा आहिनि न बेकार माण्हू थींदा आहिनि पाण जॾहिं शहर हलंदासीं न हेॾा माण्हू थी वेंदासीं वॾा छो जो कमाईंदासीं पैसो अची वेंदो न हाणे पंहिंजो ॻोठ में नालो ख़बर आहे तोखे छा आहे तुंहिंजो नालो चरियो मुंहिंजो खरियो पोइ शहर जॾहिं हलंदासीं न हेतिरा पैसा ईंदा पोइ तुंहिंजो थींदो नालो वरियो ऐं मुंहिंजो थींदो परियो पोइ वरी दुनिया वारा चवंदा जॾहिं पैसो ईंदो न तूं परियल मां वरियाम ख़ान हा वरियाम ख़ान हल पहिरियां कमायूं था हली हिके ई ॻोठ जा आहियूं पहिरीं लिखत खे छॾ पहिरियों पैसो ॾिसूं तूं वॾो हिकिड़ो बेमान माण्हू आहे लिखत कंदो छा आहे पहिरियां पैसो ॾिसूं हल था हाणे हलूं न हिते तूं बेमानी करे मां बेईमानी न कंदुमि ठीकु आहे अॻ में लिखत करायूं था ठीकु आहे तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूर त पोइ हल न तुंहिंजी ॻोठ में केॾी इज़त आहे तूं हलो त मां अचां थो वॾा अमीर थींदासीं ओ परियल में वरियाम ख़ान थींदासीं ओ असां ॻोठ मां निकिरी वियासीं असां हाणे शहर जा थींदासीं ऐं शहर जो थींदासीं चरियो ऐं खरियल वॾो परियल में वरियाम थींदासीं बेशक ओ असां ॻोठ मां निकिरी वियासीं हाणे असां शहर जा थींदा पर हा ॿी ॻाल्हि ॿुध शहर जा थींदासीं पर वॾे रहूं पर पंहिंजी व्यवहार बि थी तूं हिकिड़ो वॾो लालचीर माण्हू आहे एतिरो शहर में हली करे सभु पैसा मां जेका कमाया तूं खाई वञे मां लिखत वठंदो असां हा अरे पर एॾी बि बेइज़ती न करे शहर में मुंहिंजी इज़त त कर न बेइज़ती जी कहिड़ी बेइज़ती हूंदी आहे इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे तूं त रोज़ बेइज़तो हूंदो आहे न बाबा ॻोठ में कहिड़ी इज़त ईंदी तुंहिंजी मुंहिंजी हाणे त इज़त थींदी पैसो कमाईंदासीं बसि घणी ॾाढी निहार ॾिस न सॼो नई यारो आहे हलूं हल मालिक वठंदो मां टिपे जो व्यवहार आहे मंज़ूर आहे ॻोठ मां निकिरी वेंदासीं असां हाणे शहर जा थींदासीं शहर जा थींदासीं ॿुध चरिया ॻाल्हि हिकिड़ी ॿुधंदी ॿुधाए अदा पाण जेकॾहिं ॻोठ त छॾी वञूं था यार ॻोठ खे मोकिलाइणो आहे ज़मीन छा चवंदी जंहिं ते पैदा थियासीं पर असांखे माफ़ कजाए ज़मीन जेका ॻोठ वारा माण्हू सभु छॾी वञूं था तूं असां सां गॾु हूंदे जॾहिं किथे आहे असां वञूं था